अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां आहियां वहीद ओगाई। हिन वक़्तु असां सरहद जी मारूफ़ शख़्सियत इरशाद लखण सां गॾु आहियूं, जेको अनवार वेलफेयर ऑर्गेनाइज़ेशन जो सदर आहे। सो अॼु इरशाद सां हिकु बहितरीनु कचहरी कंदासीं। मुख़्तलिफ़ मौज़ूअनि ते बि कचहरी थींदी रहंदी, पर अॼु ख़ासि मौज़ू जेको आहे अनवार वेलफेयर ऑर्गेनाइज़ेशन जूं ख़िदमतूं आहे। साईं, तव्हां पंहिंजो तारुफ़ कराइजो। थैंक यू सो मच वहीद, अवां जी वॾी महिरबानी जो अवां पंहिंजो क़ीमती वक़्तु कढी कचहरी लाइ आया आहियो। सिंधी इरशाद अली लखण मुंहिंजो जेको ID वग़ैरह आहे या सुञाणप आहे उहो सिंधी इरशाद जे नाले सां आहे। बेसिकली ॻोठ नूर लखण जो आहियां, कच्चे जो आहियां ऐं उतां जे माहौल मां पैदा थी वॾो थी नशो नुमा वठी शौर वठी ॿाहिरि निकिता आहियूं। गुज़िरियल अरसे खां 2014 खां वठी जेको आहे तालीमी मैदान में ख़ासि तौर ते मैनेजमेंट साइड आया आहियूं ऐं 2014 खां वठी कम्यूनिटी जी साइड सोशलिज़म जी साइड जेको आया आहियूं। उन प्लेटफार्म तां सोशल एक्टिविटीज़ जे थ्रू अनवार वेलफेयर ऑर्गेनाइज़ेशन घोटकी जी ऑफिशियली जेका रजिस्ट्रेशन करवाई 2014 में 16 डिसंबर ते। ऐं उन खां पोइ जेके अनवार जूं मुख़्तलिफ़ एक्टिविटीज़ आहिनि समाजी बुनियादनि ते, ख़ासि तौर ते उनजो को ख़ासि अहिड़ो डोनर कोन रहियो आहे। स्पेशली जेके NGOs जे लाइ तमामु घणो मशहूरु आहे त उहे डोनर्स हूंदा आहिनि या फॉरेन एजेंट्स हूंदा आहिनि, जेके ॿाहिरियां मुल्कनि खां डोनर वठी करे डोनेशन्स हिते अची करे जेको आहे मुख़्तलिफ़ माण्हुनि खे मुख़्तलिफ़ एजेंडाउनि ते कमु कराईंदा आहिनि। असां बेसिकली फ्री ऑफ कास्ट वॉलंटियरली माण्हुनि में शऊर ऐं हमदर्दी ऐं एहसासु पैदा करे इलाइक़े जे अंदरि माण्हुनि में कमु करियूं था। असांजो जेको इलाइक़े जो कमु करण जो जेको इलाइक़ो आहे उहो रजिस्ट्रेशन मुताबिक़ घोटकी ज़िलो आहे, पर असीं सिर्फ़ु घोटकी तालके जे अंदरि हिकिड़ो मख़सूसु इलाइक़ो आहे UC वस्ती कुतुबुद्दीन शाह ऐं UC बागुड्रो प्लस में थोरो घणो 2021 खां पोइ जेको उमड्रे में कुझु एक्टिविटीज़ करण जी कोशिशि कई आहे। जी, हिन वक़्तु अनवार वेलफेयर जेका ऑर्गेनाइज़ेशन आहे उन जा स्कूल केतिरा आहिनि ऐं किथे किथे कमु करे पई, ऐं तक़रीबन स्टाफ वग़ैरह टोटल शागिर्द जेकॾहिं अव्हां वटि काथो हुजे त उहो काथो हणी करे तव्हां ॿुधायो। अनवार बेसिकली 2021 में सिंध एजुकेशन फाउंडेशन सां हिकु प्रोजेक्ट ते एफिलेट थी आहे, जेको अनवार पब्लिक सेकेंडरी स्कूल हुसैन बख्श भयो जे नाले सां आहे, जंहिंमें हिन वक़्तु 347 ॿार जेके आहिनि पढ़नि था पिया ऐं 17 उस्ताद उन में जेके आहिनि पंहिंजी तालीमी सरगर्मियूं सर अंजाम ॾियनि पिया। उन सां गॾोगॾु जेके मुख़्तलिफ़ एक्टिविटीज़ आहिनि उहे बि असांजूं जारी सारी आहिनि। ऐं हींअर ताज़ो ई 2023 में कच्चे जी साइड जेको मशहूरु मारूफ़ इलाइक़ो आहे रौंती जो कच्चो, जेको ख़ासि तौर ते पंहिंजे लाइ बदमणी जो या दाड़ेलनि जो इलाइक़ो आहे बुनियादी तौर ते, उन जे लाइ उते हिकिड़ो प्रोजेक्ट शुरू कयो आहे। उहो बि रज़ाकार प्रोजेक्ट आहे। उन में को बि असां वटि डोनर कोन्हे, का NGO या सरकार का अहिड़ी का डोनेशन्स कोन्हे, पर उतां जे माण्हुनि जी रिक्वेस्ट जेका गुज़िरियल 6-7 महीननि खां हुई, उन्हनि जी रिक्वेस्ट हुई त असांखे जेको आहे तालीमी ज़ेवर सां असांजी हेल्प कई वञे। उन में असां हिकिड़ो ॻोठु आहे अब्दुल करीम चाचड़ जे नाले सां, जेको मुख़्तलिफ़ समाज जे जेके मुतहरिक ऐं सरंदी वारा दोस्त आहिनि उन्हनि जी मदद सां असां उते हिकिड़ो नंढिड़ो प्रोजेक्ट शुरू कयो आहे, जंहिंखे असीं ॿार दोस्त स्कूल जो नालो ॾियूं था। ॿार दोस्त जो स्कूल आहे ऐं उते जेको हिन वक़्तु उनजो सिनारियो इहो आहे त उहो लॻभॻि कंदकोट ऐं घोटकी जे ॿिन्ही जे विच ते आहे, स्कूल ॿिन्ही जे बॉर्डर ते आहे। जॾहिं असीं SP साहिब खां या DC साहिब खां परमिशन वरितीसीं त उन्हनि पुलिस वेरिफिकेशन में जॾहिं उन सां माण्हू उन्हनि सां ॻाल्हायो त उहो जेको माण्हू ॻाल्हाए पियो त बदक़िस्मतीअ सां उहो माण्हू कंदकोट वारे इलाइक़े में बीह करे ॻाल्हाए पियो, माना हद थोरी पास करे ॻाल्हाए पियो, त जंहिंखे असां SP साहिबु असांजे जेका अप्रूवल आहे उहा रोके छॾी, पेंडिंग में रखी छॾी, त असां फिज़िकली वेरीफाई कंदासीं, उन खां पोइ करे सघूं था। अच्छा साईं, तव्हां हीउ जेको स्कूल रौंती कच्चे में असुलु अंदरि खोलणु चाहियो पिया या माना कमु करे पियो हिन वक़्तु? हिन वक़्तु बि उते कमु करे पियो। उतां जी जेका माण्हुनि जा जीअं मशहूरु आहे, जंहिं ते आउं ख़ासि तौर ते ॿुधाइणु पियो चाहियां तव्हांखे, त धाड़ेल आहिनि। बेसिकली 6 महीननि खां वठी उहे माण्हू असांखे जेके असां पंहिंजो पाण खे शऊर वारा माण्हू सम्झूं पिया, असीं पढ़ियल लिखियल माण्हू पंहिंजो पाण खे सम्झूं पिया, उन्हनि में शायदि एतिरी हमदर्दी कोन्हे जेका हुननि माण्हुनि में पंहिंजी उन ऐं बुख ऐं तालीम जी जेका आहे जुस्तजू उन्हनि में मौजूदु आहे। उन्हनि माण्हुनि असांखे जेको आहे उते वठी विया आहिनि त बाबा असांखे स्कूल ॾियो, ऐं स्कूल कीअं ॾिनो आहे उहो क्रेडिट पूरो उन्हनि माण्हुनि ॾे वञे थो। उतां जी जेका इंफ्रास्ट्रक्चर आहे लोकल टाइप ते हिकिड़ो छपिरो आहे, उहा माण्हुनि पाण ठाही आहे।
उतां जो जेका अर्थ फिलिंग थी आहे, भराव थियो आहे मिटी जो बोर खां मथे 2010 वारी बोर खां उन्हनि खे हिकिड़ो असां एरिया स्पेसिफाई करे ॾिनोसीं। उनजो जेको मिटी जो भराव आहे उहा हुननि वीचारनि पाण कई आहे, असांजो उन्हनि में को बि उन्हनि सां को सहकार माली सहकार कोन्हे। उन खां अलावा हिकु अधु दोस्त असांजो अहिड़ो आहे जंहिं असांखे हेल्प कई, असांजा जेके कुझु स्कूल जा एसेट खपनि पिया उन में ख़ासि तौर ते जीअं अलमारी आहे, हिकु अधु दोस्त असांखे अलमारी जा पैसा ॾिना, उहा असां उनखे सपोर्ट डोनेट कईसीं। ऐं हिकु अधु दोस्त असांखे जेके आहिनि बोर्ड ऐं उनजी स्टैंड जा कुझु पैसा ॾिना, उन्हनि माण्हुनि खे असां उहा सपोर्ट कईसीं। उन खां अलावा हिकिड़ो माण्हू असांजो इन इलाइक़े जो अहिड़ो बि आहे जेको पर मंथ टीचर खे जेको आहे सैलरी बि ॾींदो आहे असांजी। उहो अनवार हिकिड़ो रज़ाकार तौरु माण्हू आहे, डोनर आहे अनवार जो, जेको हर महीने 5 तारीख़ ते 10,000 पघार ॾींदो आहे। असीं उन उस्ताद खे पघार पे कंदा आहियूं उते। ऐं उतां जा जेके माण्हू आहिनि, लास्ट टाइम जेका मुंहिंजी उन्हनि सां मीटिंग थी, उन मीटिंग में उन्हनि खे थोरो 2-3 जेके आहिनि गुज़ारिशूं रखियूं। ईअं सम्झो कि अनवार जी असां फरमाइश बि रखी त बाबा थोरो घणो स्कूल खे अपग्रेड कजे, जो छो त स्कूल असांजो गुज़िरियल 2-3 महीननि खां उते फंक्शनल आहे, हले पियो, हींअर बि उते स्कूल हले पियो। उन्हनि में हिकिड़ो असांजो जेको इंफ्रास्ट्रक्चर ई उन्हनि खे चयो त थोरो उन्हनि खे चेंज कयो ऐं इन्हनि खे मज़बूत कयो त जीअं बोर्ड या बरसाति या पाणी में अंदरि न अची सघे ऐं हवा खां ॿार महफ़ूज़ रही सघनि। उन्हनि पाण में लॻभॻि ₹1,00,000 खनि पाण में कलेक्ट कयो एट द टाइम जॾहिं मुंहिंजी मीटिंग जे दौरान उन्हनि वचन कयो। 15-20 माण्हू जेके वेठा हुआ उन्हनि उन वक़्तु ई गॾणु शुरू कयो त उन्हनि पाण ₹1,00,000 खनि गॾु करे उन्हनि जी जेका इंफ्रास्ट्रक्चर आहे उहा अञा मज़बूत बहितर कई आहे। सेकेंड जेको मुंहिंजो उन्हनि खां मुतालबो हुयो त बाबा फर्नीचर असां कीअं प्रोवाइड कयूं, त फर्नीचर जेको आहे उन्हनि माण्हुनि पाण ई थियनि त चयो त बाबा फर्नीचर 15 खां 20 जेके बेंचूं आहिनि उहे असां स्कूल खे प्रोवाइड कंदासीं, डोनेट कंदासीं त जीअं तव्हांजो स्कूल हली सघे बहितर खां बहितर। ऐं हिन वक़्तु बि उते 80 खां 84 जेके ॿार आहिनि उहे ज़ेर तइलीम आहिनि। ऐं 84 ॿारनि में तव्हां जेको रेशो रखंदव, ख़ुशूसन जेको कचो मशहूरु आहे औरत जी पाबंदीअ ते, त ख़ासि तौर ते जेको 50% रेशो आहे, यानी पहिरें ॾींहुं जॾहिं आउं स्कूल विज़िट कयो त उन में 64 ॿार हुआ, जंहिंमें 32 जेके आहिनि छोकिरियूं हुयूं ऐं 32 जेके आहिनि छोकिरा आहिनि। त हू इन लेवल ते उन स्कूल सां मोहबत करनि था, इन लेवल ते उहो स्कूल जी ऐं तइलीम जी जेका जुस्तजू ऐं उन्हनि जी में जेका अंदरि हिकु उञ मौजूदु आहे उहा चाहिनि पिया त असां वटि स्कूल खुले ऐं असां पंहिंजे ॿारनि खे तालीम ॾियारियूं। ऐं हींअर हुननि पाण ई चयो त बाबा असां वटि जेके ॿार अचनि था, उन्हनि ते कंहिं क़िस्म जो फोर्स कोन्ह कयो, पर हुननि चयो त ॿार असां वटि ईंदा आहिनि, कपिड़नि सां वेंदा आहिनि, असांखे ख़बर कोन हूंदी आहे, पोइ रस्ते में उन्हनि खे कॾहिं माल ॾे मोकिले छॾींदा आहियूं, कॾहिं मानी करण लाइ चवंदा आहियूं, कॾहिं कुझु चवंदा आहियूं। इन खां बहितर इहो आहे त पंहिंजे स्कूल में जेको ॿार पढ़े थो उनखे हिकिड़ी मख़सूस ड्रेस हुजे ऐं उहा ड्रेस ॿार पाए ईंदो, त असां मञा को बि जेको इलाइक़े वासी या माण्हू आहे, वालदेन आहे, उहो कंहिं बि स्कूल जे ॿार खे कॾहिं बि कमु कोन्ह चवंदो, ताकी जीअं रस्ते मां गुज़रे ॿार त उहे अञा उनखे स्कूल पहुचाइजे, उनखे हेल्प आउट कजे, न की उनखे स्कूल खां सीड़ाइजे। सो इहा बुनियाद, इहो शऊर असल में असांजो आहे इहो। ऐं जेको हीउ ऑपरेशन हले पियो, हथियारनि जो ऑपरेशन हले पियो, हिन वक़्तु हिकिड़ो अञा ॿियो बि शरण जो बि ॻोठु आहे जेको असांखे डिमांड करे पियो स्कूल जे लाइ। उहे वीचारा त एतिरी हद ताईं बि माना चवनि था त पघार बि असीं ॾींदासीं। माना उतां जा जेके रहाकू दोस्त आहिनि, उतां जा जेके तालीम दोस्त या तब्दीली पसंदि दोस्त आहिनि, उहे एतिरी हद ताईं चवनि पिया त सिर्फ़ु अनवार असांखे सपोर्ट करे मैनेजमेंट में, एडमिनिस्ट्रेशन में, सुपरविजन में, असां जेका टीचर जी पघार उहे बि ॻोठण ख़ुदि चंदो करे ॾियनि पिया। त इन खां वधीक ॿियो असांखे छा खपे, माण्हुनि में कहिड़ो शौर खपे। तमामु बहितरीनु हिकिड़ी ख़ुशी जी ख़बर हुई त जेको रौंती कचो आहे उन में साईं जेको आहे प्रोजेक्ट वरितो आहे स्कूल खोलण जो पंहिंजे तरफ़ूं, पंहिंजी मदद पाण तहत। ऐं इहा हिकिड़ी साईं ॻोठ जो नालो ॿीहर ॿुधाइजो। हिकिड़ो ॻोठु आहे अब्दुल करीम चाचड़, जिते स्कूल पंहिंजो हले पियो। ऐं ॿियो ॻोठु जिते असीं कुझु ॾींहंनि में इहा ख़ुशख़बरी ॾींदासीं त उन्हनि जो इफ़्तिताह कंदासीं स्कूल जो, बख्शू शर। इन ॿिन्ही ॻोठनि में जेको अनवार आहे वॉलंटियरली तौर ते कमु करे पई। तमामु बहितरीनु, ॾाढी असांखे ख़ुशी थी त जेको रौंती कचे में स्कूल खुलणु त माना हिकु ईअं सम्झो त तमामु वॾी ॻाल्हि आहे। पर साईं छा तव्हां छा सम्झो था त जेके मिसाल जंहिं माण्हुनि ते एफआईआरूं आहिनि या जंहिं माण्हुनि जो जेको आहे फुर में या इन में किरदारु रहियो आहे, छा उहे माण्हू बि पंहिंजी औलादनि खे पढ़ाए करे तव्हांजे स्कूल मोकिलींदा? ॾिसो, आउं इन खे माण्हुनि खे ज़िम्मेवार त सम्झां कोन थो। पहिरियां त तव्हां जॾहिं ख़ुदि हली ॾिसो, अॼु खां 2 महीना खनि अॻु में जॾहिं असांजा हितां जा कुझु दोस्त मीडिया जा तुण जो सभिनी खे इनवाइट कयो, पर कुझु हलिया हुया, हिकु अधु को दोस्त मूंसां हलियो, ऐं सभिनी खे इनवाइट कयो पर हलिया कोन हुया, छो त जेके हालात आहिनि उहे ॾाढा ख़तरनाक आहिनि माण्हुनि जे साम्हूं। हालांकि उते अहिड़ो कुझु कोन्हे। उन वक़्तु बि जॾहिं असीं वियासीं त लॻभॻि 10 खां 15 माण्हू हथियारनि सां असांखे अगवा करण न बल्कि स्कूल लाइ वठी अचण लाइ असांजो प्रोटोकॉल खणी हलिया असांखे। त
त उन मुताबिक़ उतां जा जेके माण्हुनि जूं कचहरियूं आहिनि, माण्हुनि जूं ॻाल्हियूं आहिनि, माण्हू ॿुधाइनि था असांखे, त कंहिं बेबुनियाद ते असांखे इहो कोन थो लॻे त की इन बदमनी जा ज़िम्मेवार जेके उहे इलाइक़े वासी आहिनि। छाकाणि त असांखे हितां वञण जे लाइ 3 खां 4 ॿेड़ियूं क्रॉस करणियूं थियूं पवनि, ऐं ॿिए नंबर ते जेको रस्तो आहे उहो उन दोस्त जेके मूंसां गॾु हलिया उहे इन ॻाल्हि जा गवाह आहिनि त कहिड़े हशर थियल आहे रस्ते सां, जिते न रोड हुजे, न बिजली हुजे, न गैस हुजे, न सिहत हुजे, न स्कूल हुजे। हैरान कुन ॻाल्हि इहा आहे त उतां हिकिड़े शहर बिरादरी जे माण्हू मूंखां सुवालु कयो जॾहिं असीं इन मीटिंग में हुआसीं, त मां जॾहिं उन्हनि खां सुवालु कयो त अहिड़े क़िस्म जा ॾोह तव्हां छो कंदा आहियो ऐं पंहिंजे इलाइक़े खे तव्हां छो बदनाम कयो आहे। हुन मूंखां जॾहिं सुवालु कयो त तव्हांजी जॾहिं भेण या माउ या घरवारी बीमार हुजे ऐं तव्हां जी जेका कानूनी ऐं आइनी हैसियत हुजे त उहो तव्हां पंहिंजे इन खां हद खां या घर खां ॿाहिरि न निकिरी सघो त पोइ तव्हां छा कंदव? त यकीनन मां वटि इन जो को अहिड़ो ख़ासि जवाबु कोन हुयो त असां अहिड़े क़िस्म जी सूरत हाल पैदा थिए ऐं त पोइ असीं छा कंदासीं। उन ख़ुदि ई ॿुधायो त जॾहिं अहिड़े क़िस्म जी सूरत हाल पैदा थिए थी त उन वक़्तु ॿाहिरियां जा शहर जा माण्हू किराएदार मोटरसाइकिलुनि ते घुराए असां पंहिंजूं नियाणियूं उन्हनि सां गॾु चाढ़े था ॾियूं, जेके अस्पताल वञनि थियूं ऐं इलाजु कराए थियूं अचनि। पोइ ख़बर न आहे त उन्हनि सां छा बि कनि था, कीअं बि कनि था, त इहो उन्हनि जो हिकिड़ो एतबार आहे, हिकिड़ो ट्रस्ट आहे, वास्तो आहे उन्हनि सां जेको अहिड़े क़िस्म जो असां सां भलाई जो कमु करनि पिया। पर जेकॾहिं अहिड़े क़िस्म जी असांजे घर वारनि सां असां सां रवैया हूंदा त पोइ असां मञा कहिड़ी हमदर्दी, कहिड़ो अहसासु ऐं कहिड़ी इंसानियत जो तव्हां सबक़ु हासिलु कंदव। हिकु तरफ़ असांजूं लॼ, असांजी इज़तूं तव्हां नीलाम कराए अलॻि माण्हुनि सां घुमरायो, ऐं हिकु तरफ़ तव्हां असांखे जेको आहे चओ त ॾोहारी असां आहियूं। हिकु तरफ़ तव्हां असांजी उन्हनि मूंखे हिकिड़ो मिसाल ॾिनो त असांजे अॻियां हींअर जॾहिं असां वियासीं त 300-400 एकड़ ज़मीन कणिक हुई जेका उन्हनि असांखे ॾेखारी, जंहिंते पुलिस घोटकी जी पुलिस जेको ऑपरेशन करे उन कणिक जी जेका तयारु हुई फसल, उहो उन कणिक खे उनखे जेको आहे साड़े छॾियो, उनखे माल खां बिलाए छॾियो ऐं उहो ख़तमु थी वियो। त जेके माण्हू जा 12 महीने उतां जो खाधो आहे, उतां जी मानी आहे, उहा माण्हुनि खां बि जॾहिं खसी वञे त पोइ उन्हनि माण्हुनि मञा तव्हां कहिड़े क़िस्म जी उमेदु रखी सघो था, इहो तव्हां पाण ई सम्झो। साईं जेको आहे असां अनवार वेलफेयर ऑर्गेनाइज़ेशन जा थोराइता आहियूं, जो असांखे रौंती कचे में स्कूल घुमण जी दावत ॾियो था, तमामु वॾी महिरबानी। असां हिन वक़्तु रौंती कचे न वेंदासीं, बाक़ी जेका तव्हां महिनत कई आहे या कयो पिया, इहा जॾहिं रंग लाहींदी त पोइ ज़रूरु ॾिसणु हलिबो। सो हिन वक़्तु तव्हां छा सम्झो था जेको रेशो आहे शागिर्दनि जो उहो वधे पियो, या तव्हांखे कहिड़ी शइ जी ज़रूरत आहे, या कहिड़े क़िस्म जा जेको आहे तव्हांखे स्कूल में जेके तव्हांजी ज़रूरत आहिनि उहे कहिड़े क़िस्म जंहिंजी अशद ज़रूरत हुजे? ॾिसो, सभ खां पहिरियां त जीअं चयो त हिन वक़्तु हलण जी ज़रूरत कोन्हे, त हलणो असांखे हिन वक़्तु आहे, ऐं इहो वक़्तु आहे जेको तव्हांखे बि नमूदार थी पंहिंजा सिंग साम्हूं ॾेखारींदो त उते जेके हालात आहिनि उहे कीअं आहिनि ऐं हिते जेके माण्हुनि ते पैगाम पहुचाइनि पिया इहे कीअं आहिनि। ॿी ॻाल्हि त जेका उते जी तालीमी शरह आहे उहा बुनियादी तौर ते ईअं कोन्हे त को किताब माण्हू में का तब्दीली आणींदो आहे। असुलु आहे ईअं त जॾहिं उतां जे हितां जा माण्हू जेके शऊरवंद दोस्त आहिनि उहे जेके उतां जे माण्हुनि सां ॿाहिरीं दुनिया जूं कचहरियूं था कनि, त उन्हनि माण्हुनि में ख़ुदि शऊर थो अचे। जेके हिन वक़्तु 40, 45, 50 साल जा माण्हू आहिनि उहे ख़ुदि इन लाइ सोचनि था त दुनिया का हिकिड़ी वॾी शइ आहे जंहिंमें असांखे अंदरि वञणु घुरिजे। बाक़ी जेके नंढा ॿार आहिनि उतां जे इलाइक़े जा, उहे यकीनन ॾींहं ॾींहुं वधंदा पिया वञनि। जीअं पहिरियों आउं ॿुधायो त स्कूल जे पहिरें ॾींहं ते असांखे 64 ॿार मिलिया, ऐं हींअर जेकॾहिं असां उते वियासीं, मुंहिंजी जेका लास्ट विज़िट आहे उहा 15 ॾींहं खां पहिरियां आहे, त उते असांखे 84 ॿार मिलिया आहिनि। ऐं हीअं अञा असांजो सेशन बि स्टार्ट कोन्हे, कुझु ॾींहं थिया आहिनि स्कूल खे हलण खे। बाक़ी जेका सहूलियत वारी ॻाल्हि आहे त जेके ख़ासि तौर ते असांखे शयुनि जी ज़रूरत आहे उहो ख़ुशूसनि असांजे लाइ फर्नीचर आहे ॿारनि जे लाइ। त उते जेके ॿार वेहनि था, हींअर उते असांजा ॿार चटाई ते हेठि था वेहनि, जेके ॿार पढ़नि था, पोइ बि असां फ़ख़ुर सां चऊं था त भले चटाई ते वेठा आहिनि पर पढ़नि था, उहे दिलि सां अचनि था, कंहिं बि माण्हू खे का शिकायत कोन्हे, कंहिं ॿार खे का तकलीफ़ कोन्हे। जेकॾहिं को दोस्त फर्नीचर जे बिहाफ ते आया कैश पे करे थो या जेको आहे असांखे फर्नीचर एसेट ई प्रोवाइड करे थो, उहो पाण ई उते ॾेई सघे थो, उनजी फर्नीचर जेको एसेट प्रोवाइड करे थो उन ते उहो टैग लॻाए ॾिए थो, त असां उनजे लाइ बि तयारु आहियूं। असांखे को अहिड़ो इशू कोन्हे उन मञा। तव्हांजा मुख़्तलिफ़ जायुनि ते स्कूल हलनि था, हिन वक़्तु ॻोठ हुसैन भयो में बि स्कूल हले थो, जेकॾहिं तव्हां रौंती कचे में बि स्कूल खोलियो था, ऐं जेके ॿिया मुख़्तलिफ़ तव्हां ॿुधायो त असांखे स्कूलनि जा जेको आहे ऑफर थिए थी त असांजे ॻोठ में अची करे स्कूल खोलियो, पोइ तव्हां जेकॾहिं ओॾांहुं महिनत कंदो त छा हिते जेको तव्हांजा स्कूल आहिनि उन्हनि ते को असरु पवंदो? ॾिसो, पहिरीं ॻाल्हि त स्कूल शख़्सी आहिनि कोन त की सिर्फ़ु मुंहिंजा आहिनि।
स्कूल अनवार जा आहिनि ऐं माण्हू ऐं तनज़ीम में इहो फ़र्क़ु हूंदो आहे त माण्हू जा मफ़ादात हूंदा आहिनि, तनज़ीम जा मक़ासिद हूंदा आहिनि। सो मक़ासिद हासिलु करण जे लाइ हिकिड़ो टीम वर्क आहे, टीम मैनेजमेंट आहे, जेका टीम कमु कंदी आहे ऐं बज़ाते ख़ुदि बि कुझु कोन पियो कयां। उहो सॼी अनवार वेलफेयर ऑर्गेनाइज़ेशन जी जेका टीम आहे उहा ई कमु करे पई। ऐं हेॾां बि जेको ऑलरेडी असां वटि अनवार वेलफेयर ऑर्गेनाइज़ेशन जो स्कूल जेको सिंध एजुकेशन फाउंडेशन जे सपोर्ट सां हले पियो, बुनियादी तौर ते इहो बि पूरी टीम पई हलाए जेका उतां जी एडमिनिस्ट्रेशन आहे, स्कूल जो हेडमास्टर आहे, उतां जा उस्ताद आहिनि, या जेका कम्यूनिटी आहे उनजो जेको फीडबैक आहे या उन्हनि जो जेको लॻाव आहे स्कूल सां, उहे स्कूल इन जे करे मां नथो सम्झां त मुंहिंजो जेको टाइम डिवाइड थींदो त उनजो हिन स्कूल ते को असरु पवंदो। हा, इहो ज़रूरु आहे त मुंहिंजो हिकिड़ो पंहिंजो शेड्यूल आहे विज़िटिंग जो, त उनखे इंश्योर ज़रूरु कंदुसि त जेतिरो थी सघे मैक्सिमम टू मैक्सिमम, छो त हीअ स्कूल असांजो मेन स्कूल आहे ऐं शहर जी साइड स्कूल आहे ऐं सेफ सपोर्टेड स्कूल आहे, त असीं कोशिशि कयूं इन ते सभु खां वधीक बहितर कमु करे सघूं। त उनजो इन स्कूल में बि ॾिसो, असां जीअं पहिरियां 2 इलाइक़ा ॿुधाया त हिकिड़ो उहो इलाइक़ो जंहिंखे तव्हां दाड़ियल पिया सम्झो, हिकिड़ो इलाइक़ो जेके शऊर वारा माण्हू पिया रहनि। असांजी बनस्बत असांजी जेके इशूज़ ऐं प्रॉब्लम्स फेस करियूं पिया उहे हुन इलाइक़े में मुकमिल तौर ते न आहिनि। हितां जे जो माण्हुनि जा रवैया, उथणी वेहणी ऐं तइलीम बाबति माण्हुनि सां हाल अहिवाल, ख़ासि तौर ते जेको मसइलो आहे एनरोलमेंट जो, त जेको ॿारनि जो घटि अचण जो मसइलो आहे, उहो बुनियादी तौर ते असां साॻियो ई हिते वधीक फेस था करियूं होॾां खां। त इन जे लाइ असीं कोशिशि कंदासीं त असां ॿिन्ही स्कूलनि खे हिकिड़ो मुकमिल डिस्ट्रीब्यूटेड टाइम ॾेई सघूं, बराबरि जो टाइम ॾेई सघूं, त जीअं कंहिं को बि हिकिड़ो स्कूल असांजो जेको आहे सफ़र न करे सघे। एट ए टाइम जेको असां 30 खां 35 स्कूल बि हलाया आहिनि ऑलरेडी, जंहिंमें स्किल्स एंड क्वालिटीज़ आहिनि, त ज़रूरु हिकिड़े प्लान एंड शेड्यूल तहत को बि असांजो स्कूल अञा सफ़र न कंदो आहे, बल्कि अञा विजन्स ऐं स्ट्रेंथ असांजी जेका आहे उहा अञा वधीक इम्प्रूव थींदी आहे, उहा कमज़ोर न आहे थींदी। त माण्हू जेकॾहिं नंबर ऑफ़ स्कूल्स वधनि था, स्कूल जो तादादु वधे थो, त माण्हू कमज़ोर थी थो वञे या माण्हू जी तवानाई जेका आहे उहा डिवाइड थी वेंदी आहे। बिल्कुलु न, असांजा जेके एनर्जी मल्टीप्लाइज़र आहिनि उहे बेसिकली उतां जा असांजा उस्ताद आहिनि ऐं असांजा हेड टीचर्स आहिनि, या अनवार सां जेका गॾु टीम कमु करे थी उहे ई आहिनि, ऐं उहे बहितर तरीक़े सां स्कूल हलाए सघनि था। हिकिड़ो साईं असांखे इहो ॿुधाइजो त जेके हितां जा सरहद जे ॿैराड़ी जा ॿार आहिनि ऐं जेके कच्चे जा ॿार आहिनि, उन्हनि मां जेको आहे ॿारनि खे सम्झाइण में बि ज़रूरु मसइला हूंदा, त कहिड़े नमूने ॿार खे सम्झाइजे। ॿारनि में टैलेंट, जेको कच्चे जे ॿारनि में जेको टैलेंट आहे, केतिरी हद ताईं आहे? ॾिसो, टैलेंट बुनियादी तौर ते असल जेका सर्वे आहे समाजियत जी, जेके समाजी माण्हू आहिनि या फिलंथ्रापिक जेके माण्हू आहिनि, उहे चवनि था त बाराड़ी जा जेके माण्हू आहिनि, बाराड़ी जा जेके ॿार आहिनि, उहे शहर जी बनस्बत 20 खां 30% वधीक टैलेंटेड हूंदा आहिनि। हाणे उनजो जेको सबबु आहे बुनियादी तौर ते उहो असांजो हिकिड़ो माहौल जो सबबु बि आहे। शहर जो जेको माण्हू आहे उहो नॉइज़ पॉल्यूटेड आहे। हितां जो माण्हू जेको तव्हां आवाज़ जी गदलाण ॾिसो था, हितां जे माण्हूअ में जेके मुख़्तलिफ़ क़िस्म जूं ॿियूं खोड़ सारियूं अहिड़ियूं बुरायूं शामिलु आहिनि या मसरूफ़ियतूं खणी चऊं उहे शामिलु आहिनि, जेके मुख़्तलिफ़ वधीक कमनि करण जे करे पंहिंजो जेको प्रॉपर अटेंशन आहे, फोकस आहे, उहो एजुकेशन खे न ॾेई सघंदा आहिनि। ऐं हुते जा जेके ॿार आहिनि उहे वालदेन आहिनि, उहे सादा सुदा माण्हू आहिनि, हुननि वीचारनि खे ॿाहिरीं दुनिया सां को अहिड़ो सरोकार आहे कोन। जीअं ई तव्हां नंढे हुन ॿार खे कंहिं बि क़िस्म जो को बि हिकिड़ो चाहे माण्हू खे को बि ख़्यालु ॾींदो त हू हुनखे एडाप्ट यकदमि कंदो आहे, हू हुनखे पंहिंजो कंदो आहे ऐं उनखे यकदमि सम्झण जी कोशिशि कंदो आहे ऐं हू ॿाहिरि पहुचाईंदो आहे। जेके तफ़री प्रोग्राम थींदा आहिनि ॿारनि जे लाइ, उन्हनि में तव्हां जेको आहे ओॾे प्रोग्राम जी शुरूआति कॾहिं कयो था? कच्चे में जेको तव्हांजो स्कूल आहे उन में तफ़री प्रोग्राम? असीं असल में तफ़री प्रोग्राम त मुंहिंजो शौक़ु रहियो आहे गुज़िरियल अरसे खां। जेको मुंहिंजी मीटिंग हुई PTM हुई, उन में त मां कोशिशि कई त कंहिं हिकिड़े फ़नकार खे गॾु वठी वञा, जीअं उतां जे माण्हुनि खे मुंहिंजी तक़रीर खां अलावा को हिकिड़ो बहितर एंटरटेनमेंट मिले। पर अनफॉर्चुनेटली जीअं तव्हां ई चयो त उतां जा जेके हालात आहिनि उहे हिन वक़्तु हितां जे माण्हू खे वॾे क़ाइल करण जे लाइक़ु न आहिनि जो माण्हू वञनि। एतिरे ताईं जो जेका डिस्ट्रिक्ट एडमिनिस्ट्रेशन आहे उन्हनि असांखे पुलिस जेको आहे वेरिफिकेशन में थ्रेट्स अलाउ असांखे न आहिनि कया त तव्हां वञो। आया जॾहिं असां उन्हनि खां रिक्वेस्ट कई बि सही त हू असांखे पुलिस ॾियण लाइ तयारु हुया, पर असांखे छॾण लाइ तयारु न हुयो, मतिलबु असांखे हथ सां हेॾे होॾे करण लाइ तयारु हुया। साॻे तरीक़े सां जेको माण्हुनि में असांजनि में ॻाल्हि पैदा थियल आहे, दिमाग़ में ॻाल्हि वेठल आहे, त उनजे करे थोरो असांखे इनखे पंहिंजो पाण खे सम्झणो पवंदो ऐं माण्हुनि खे माइल करण जे लाइ कुझु शयूं असांखे करणियूं पवंदियूं। खोड़ सारा जेके डोनर असांजा दोस्त आहिनि, ख़ुशूसन इस्लामाबाद जा डोनर्स मूंसां कॉन्टेक्ट में आहिनि, ऐं कुझु दोस्त जेके आहिनि असांजा सऊदी अरबिया ऐं साना अमरीका जी, जेका अमरीका में सिंधियुनि जी तनज़ीम कमु करे पई,
उतां जो बि हिकु दोस्त मूंसां कॉन्टेक्ट में आहे, पर उनजो ऑब्जेक्टिव सिर्फ़ु इहो स्कूल ई आहे, जेके कचे जा स्कूल आहिनि अहिड़े स्कूलनि में, छाकाणि उन्हनि माण्हुनि वटि जेको सिनारियो आहे उन कचे जो, उहे मूंखे हमेशह इहो सवाल था करनि त हुते त बम हलनि था, हुते माण्हू अगवा थियनि था, हुते जेके आहिनि हर रोज़ु पुलिस वारा मरनि था, त तव्हां उते स्कूल हलाइणु मुमकिन ई न आहे, त तव्हां हुते जेको कुझु करियो पिया चओ पिया इहो सॼो हिकिड़ो अफ़साना तौर ते कहाणी आहे, उन खां वधीक ॿियो कुझु कोन्हे। साईं असां तव्हांखे हिकिड़ो अर्ज़ु रखंदासीं जीअं माण्हुनि खे यकीन बि अचे ऐं असांखे बि यकीन जे लाइ हाणे इहा महिरबानी कजो, जीअं तव्हां असांखे दावत कयो था होॾे अचण जी, सो असां हलण खां त माज़रत कयूं था, ऐं केतिरा ई दोस्त होॾे हिकु त हली कोन सघंदा या जेको आहे हलण खां कीॿाईंदा। जेकॾहिं तव्हां हिन जो ऑनलाइन सिस्टम कॾहिं कॾहिं तफ़री प्रोग्रामनि जो या कंहिंजो जेकॾहिं माना ॿारनि जो स्कूल ऑनलाइन हलाईंदो, जीअं आम माण्हू बि ॾिसी सघे, जीअं हिन ते लाइव हिन चैनल ते। ॾिसो उते असल में नेटवर्क जो तमामु घणो मसइलो आहे, जंहिंजे करे उहो नेटवर्क बि सरकार बंदि कई वेठी आहे, त बाबा उतां जे माण्हुनि ताईं जेके पैगाम पहुचनि था या उहे जेके माण्हू पंहिंजो पैगाम सिधो पैगाम आम माण्हू ताईं शहर वारे माण्हू ताईं पहुचाइण जी कोशिशि कनि था, त बाबा उते हक़ीक़त छा आहे उहो सरकार उनजो बंदि करे छॾियो आहे। सो लाइव त असीं फेसबुक ते कोन था हलाए सघूं, छाकाणि त उते जेको मसइलो आहे नेटवर्क जो उहो तमामु घणो आहे, सरकार सॻोरी उहो उतां जो नेटवर्क बंदि करे छॾियो आहे, त मथां उतां जा जेके मज़लूम माण्हू आहिनि उहे पंहिंजो आवाज़ु सही तरीक़े सां आवाम ते पहुचाइनि ऐं आवाम खां हमदर्दियूं हासिलु करनि या आवाम हक़ीक़तुनि खां मालूम थी सघे, इन जे करे उन्हनि खे कटे करे अलॻि रखियो वियो आहे। सो तव्हांखे पाण खे होॾे वञण में केतिरी परेशानी आहे? मूंखे बहसियत जॾहिं आउं इनफ़रादी तरह सां वेंदो आहियां त मूंखे कंहिं बि क़िस्म जी का बि परेशानी कोन्हे। हिकिड़े दफ़े जी आउं ॻाल्हि ॿुधाईंदुसि त आउं पूरे हिन में 3 महीननि जी टेन्यूअर में हिकिड़ो दफ़ो सिर्फ़ु वियो आहियां, उहो बग़ैर ॿुधाइण जे वियो आहियां, हालांकि उन खां पहिरियां जॾहिं आउं वेंदो आहियां त ॿुधाए वेंदो आहियां। हिकु दफ़ो जॾहिं बग़ैर ॿुधाइण जी वियुसि त मूंखे ख़बर न हुई त उन्हनि माण्हुनि खे इन ॻाल्हि जी ख़बर आहे त मां आयो आहियां हुते। जॾहिं ॿेड़ी ते आयुसि त 3-4 माण्हू मुंहिंजी चौधारी फिरी आया ऐं यकदमि मूंखे हिकिड़ो शौक़ु बि लॻो त वाक़ई जेके ॻाल्हियूं ॿुधनि पियूं त उहो थी वियो कमु। पर थियो ईअं त जॾहिं उन्हनि पंहिंजा जेके मुंहुं खोलिया ऐं मूंसां ॻाल्हाइण, मां ॿुधायो त बाबा जॾहिं अचो त रुॻो असांखे ॿुधाए ईंदा की तव्हांखे असां तव्हांखे सही सलामत जेको आहे पहुचाए वठी अची सघूं, छाकाणि त तव्हां हिते असांजे लाइ महिमान आहियो ऐं तव्हां असांजे इलाइक़े जे लाइ कमु करियो पिया, त तव्हांजी सिक्योरिटी असांजे लाइ एतिरी ज़रूरी आहे जीअं तव्हां असांजे लाइ ज़रूरी आहियो। दोस्तो ही हुयो इरशाद लखण, जंहिंसां असां त खटियूं मिठियूं ॻाल्हियूं करण आया हुआसीं, पर इरशाद अॼु असांखे सिर्फ़ु मिठियूं मिठियूं ॻाल्हियूं ॿुधायूं, बाक़ी खटियूं ॻाल्हियूं ॿिए कंहिं वीडियोज़ में ॿुधंदासीं। ऐं हिन वक़्तु ॾींदा इजाज़त, ईंदड़ कंहिं नए महिमान सां वरी अव्हांजे आॾो ईंदासीं। जी सिंध।